हाला में मुतालबनि जी मञता लाइ बागड़ी बिरादरी पारां पंचायत कोठाई वई, जंहिंमें वॾे अंग में बागड़ी बिरादरी जे मुखियनि ऐं सरपंचनि शिरकत कई। वॾे अंग ते मौजूद आहे नदी मंगरियो शीनती। जी बिल्कुल बागड़ी बिरादरी जे पारां जो मुतालबनि जी मञता जे लाइ हाला में जो इन्हनि जी पंचायत मुनक़द कई हुई, जंहिंमें बागड़ी बिरादरी जे मुखियनि पंचायतनि जो वॾे अंग में शिरकत कई आहे। बागड़ी बिरादरी मर्दनि जेको हिते वॾे अंग में शिरकत कई आहे, हुननि जो जेको चवणु आहे त जेको हिते बागड़ी बिरादरी खे मुसलसिल तौर ते नज़रअंदाज कयो वियो आहे ऐं बागड़ी बिरादरी जेका तमामु घणा जेका हिते वोट बैंक आहे, पर उन बावजूदि जेको हुनखे नौकरियुनि में ऐं तरक़ियाती स्कूल में नज़रअंदाज कयो पियो वञे। वधीक हुन हुन छा चवणो हुन ॻाल्हि ॿोल कंदा। असांजा हिंदू मसला सभु हल करे वञनि ऐं पीरनि जा नंढी बागड़ी असांखे तकलीफ़ पई आहे। इहे महिरबानी करे साईं खे असीं अर्ज़ु करियूं था त असांजा इहे तावला पूरा करनि। रोड रस्ता असांजो को बि तकलीफ़ आहिनि, नौकरियूं आहिनि असांजूं, को बि मसला इन जे करे असां हिंदू बिरादरनि सभिनि माना गॾिजी ही पिंडाल 3 ॾींहंनि जो असां हिननि ते माना ख़र्च कयो आहे। 3 ॾींहं साईं जे तरफ़ां असां बागड़ी हिंदू बिरादरी जो आहे मसला जेके बि रुकावट थियल आहिनि, नंढा नंढा ॻोठ जेके बि आहिनि, ॻोठ नामूं ॻोठ न पीर लांडी, उन ते मसला जाम न नलको आहे, न बिजली जी सहूलियत आहे, न कंहिं ॻाल्हि जी फ़राहमत आहे। असांजी इहा साईं जिन सां गुज़ारिश आहे त इहे जेके बि नंढा नंढा कम आहिनि साईं असांखे करे ॾे। महिरबानी करे ऐं हुननि जा रोड ऐं रस्ता जेको बि बागड़ी बिरादरी चए उहा करिणो पवंदो सभु आवाम खे। पाकिस्तान असांजो ज़िंदाबाद। असां पाकिस्तान में रहण वारा आहियूं। जो असांखे हिकिड़ो इकलत को असांखे ही जेको बागड़ी बिरादर खे को रोड ॾेई सघे या को रस्तो ॾेई सघे, को असांखे अहिड़ी शइ ॾेई सघे त असां हुते वेही तालीम असांखे ॾे, माना को स्कूल हुजे, को अहिड़ो फंड हुजे उहो असांखे मिली सघे। असांजा जेके बि वॾा थी गुज़रिया आहिनि हिन हाला शहर में ऐं हिन पाकिस्तान मुल्क में, असांखे 70-80 साल थियो आहे। जॾहिं खां पाकिस्तान आज़ादु थियो आहे तॾहिं असां पाकिस्तान में रहूं पिया, पाकिस्तानी आहियूं ऐं पाकिस्तानी रहंदासूं। ऐं मखदूम साईं जिन खे असां पीपल्स पार्टी में असांजो जेको बि अक़लियत बिरादरी बागड़ी बिरादर जो वोट आहे उहो असां कॾहिं बि ख़ारिज न आहे कयो। असां मखदूम हाउस में असांजो अकाउंट ऐं असांजो वोट दाख़िल थियल आहे। हिननि इहो मुतालबो कयो आहे त जेको हिन भेरे बसि वोट त मखदूम हाउस खे ॾींदासीं, पर हिन मुतालबो कयो आहे त हुननि खे जेके तरक़ियाती स्कीमूं ऐं जेको हुनखे नौकरियूं ॾिनियूं वञनि हुनखे नज़रअंदाज न कयो वञे। जी।